ज़िंदगी में हर क़िस्म जी आज़माइशुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजी समूरी हयाती विढ़ंदी रही। अॼु सोशल मीडिया जो दौर आहे। हर शइ सोशल मीडिया के ज़रिए दुनिया के साम्हूं रखे सचे थी। सदर आसिफ अली ज़रदारी जो लाहौर में सेमिनार ते ख़िताब संदसि चवण आहे त शहादतूं पीपल्स पार्टी की तारीख़ जो हिस्सो आहिनि। बेनज़ीर भुट्टो ऐं मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो। 200 यूनिट्स वारनि बिजली वापदारनि खे ईंदड़ 3 महीननि जे लाइ रियायत ॾेई रहिया आहिनि। के इलेक्ट्रिक समेत समूरनि बिजली वापदारनि खे रिलीफ न वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत क़ीमतुनि ते रिलीफ ॾियण जे लाइ अटिकल 50 अरब रुपया सब्सिडी ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में तवानाई सुधारनि बाबति तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त माज़ीअ जे हुकूमत सियासत ख़ातिर रियासत खे दाव ते लॻायो। असां सियासत बदिरां रियासत खे बचायो। अल्लाह जो शुक्र आहे त पाकिस्तान देवालो थियण खां बची वियो। रियासती मिल्कियती इदारनि जी निजकारी कई थी वञे। ABR खे डिजिटल करण जे लाइ क़दम खणी रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत बजट खे वॾी महिनत सां मंज़ूर करायो। उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन 2 दहशतगर्द मारिजी विया। कैप्टन शहीद ISPR मूजिब दहशतगर्दनि जी फायरिंग में 24 वरियनि जो कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद शहीद थी वियो। पाक फौज दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। गुज़िरियल साल सिंध हुकूमत जो टारगेट 130 अरब रुपया हुआ। एक्साइज़ खाते 110 सैकड़ो टैक्स जमा कयो। जेके गाॾियूं ड्यूटीज़ अदा न कंदियूं उन्हनि खां टैक्स उगाड़ियो। टैक्स जमा कराइण लाइ अवाम खे सहूलियत फराहम कई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त प्रीमियम नंबर प्लेट से पहिरीं नीलामी कामयाबी सां थी। प्रीमियम नंबर प्लेट जी नीलामी जा पैसा बोर्ड मुतासिरनि जे घरनि जे दावत ते ख़र्च कया वेंदा। एक्साइज़ खातो पूरी ताक़त सां मुनशियात ख़िलाफ़ जिहाद कंदो रहंदो। पुलिस 6 महीननि में 7632 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुनशियात हथ कई आहे। पुलिस ऐं एक्साइज़ खाते सां मुक़ाबलनि में 7 मुनशियात फरोश मारिया विया। केतिरा ई ज़ख़्मी थिया। 4 बैंक खाता पकड़िया विया जिन में मुनशियात जा पैसा ईंदा आहिनि। मुनशियात फरोश कुर्बान शाह जे अकाउंट में मुनशियात जा पैसा मोकिलींदा हुआ। जवाबदार जे मोबाइल फ़ोन मां पकियूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। जवाबदार इस्लामाबाद में मौजूद आहे। संदसि गिरफ़्तारी जे लाइ घर वज़ार सां राब्तो कंदासीं। जवाबदारनि ॿुधायो त फूड डिलीवरी ज़रिए मुनशियात बि मोकिली वेंदी आहे। स्कूलनि में ॿारनि जे सरप्राइज़ रैंडम चेकिंग थींदी जंहिं ते सभिनी खे एतमाद में वठंदासीं। जंहिं ॿार जी ड्रग टेस्ट हाकारी ईंदी सिर्फ़ु उन जे वालिदैन खे ई ॿुधायो वेंदो। सुप्रीम कोर्ट के फैसले में तस्लीम कयो वियो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे इंसाफ़ न मिलियो। अदालती फैसले की आजिया कयूं था। शहीद भुट्टो खे ॾिनल सज़ा खे मुक़लदम करार ॾियणु घुरिजे हा। PP अगवार शाज़िया तामरी जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त ज़ियाउल हक़ आइन जी भनकड़ी कई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जमहूरियत ख़ातिर जान कुर्बान कई। सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी मुकमल करण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसाक़ चयो आहे त फ़ैसिलो ॿुधाइण बाबति पाण में मुशावरत कंदासीं। फ़ैसिलो कंहिं वक़्तु ॿुधायो वेंदो। फ़िलहाल कुझु नथो ॿुधाए सघिजे। सुन्नी इतिहाद काउंसिल जी का बि सीट नाहे त मखसूस सीटूं कीअं मिली सघनि थियूं। जस्टिस इरफान सादत रिमार्क्स न त सुन्नी इतिहाद काउंसिल जो केस बलोचिस्तान अवामी पार्टी खां मुख़्तलिफ़ आहे। सुन्नी इतिहाद काउंसिल चूंडुनि में हिसो न वरितो। जस्टिस जमाल ख़ान मंदो ख़्याल रिमार्क्स न त सियासी पार्टी ऐं पार्लियामानी पार्टीअ में फ़र्क़ु हूंदो आहे। पार्लियामेंट अंदरि जेके फ़ैसिला हूंदा आहिनि उहे पार्लियामानी पार्टी कंदी आहे। अहिड़ा फ़ैसिला सियासी पार्टी नथी करे सघे। पार्लियामानी पार्टी सियासी जमायत जो फ़ैसिलो मञण जी पाबंद न आहे। कंहिं बि जमायत खे खटियल सीटुनि खां वधीक सीटूं ॾियणु नामुनासिब आहे। आर्टिकल 51 मुताबिक़ कंहिं बि सियासी जमायत खे वधि खां वधीक उहे मखसूस सीटूं मिली सघनि थियूं जेके उन जूं खटियल सीटुनि मुताबिक़ हुजनि। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जूं सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां विदहोल्डिंग टैक्स लॻाइण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ पाकिस्तान फ्लोर मिल्स एसोसिएशन 10 जुलाई ते हड़ताल जो चिताव ॾेई छॾियो। सॼे मुल्क में फ्लोर मिल्स बंदि रहंदियूं। एसोसिएशन जे चेयरमैन चौधरी आमिर अब्दुल्ला जो चवणु आहे त हुकूमत अटे कणिक बेसण ऐं मैदे ते विदहोल्डिंग टैक्स वारो फ़ैसिलो वापसि वठे। असां टैक्स ॾींदासीं त मानी महांगी थी वेंदी। कारोबार बंदि थी वेंदो त अवाम बुखूं काटण ते मजबूर थींदो। हुकूमत संजीदगीअ सां सोचे ऐं वाधू टैक्स ख़तमु करे। ॿी सूरत में हड़ताल जारी रहंदी। कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात। डिफेंस क्लिफ्टन मलीर कायदाबाद गुलिस्तानी जोहर गुलशन इकबाल शाहराह फैसल एयरपोर्ट लांढी औरंगी टाउन
सचल गोट सफूरा चुरंगी सदर नुमाइश गुरु मंदिर लियाकताबाद IIT चंद्रीगढ़ रोड यूनिवर्सिटी रोड वारन इलाइकन में ककर वसी पया गर्मी जो ज़ोर टुटी पियो खट्टे मिठी इस्लाम कोट नगर पारकर नवीसर डेपलो नए कोट थाड़ोबुला खाद चंबड़ अमुनाबाद पिथोरो खिपरो तलहार बुढ़ो कुमराड़ी शेख धिरकियो गुलाब लगारी समेत बियन इलाइकन में बरसा। मौजूदा चौमासिरो सिस्टम ईंदड़ 12 खां 24 कलाकनि में सिंध ते असरअंदाज थियण जो ख़दशो। नेशनल एमरजेंसी ऑपरेशन सेंटर मूजिब कराची हैदराबाद थट्टे उमरकोट बदी थरपारकर ऐं कश्मीर ज़िला मुतासिर थी सघनि था। बरसात सबब शहरी ॿोॾि ऐं नदी नालनि में विचोले दर्जे जे चाड़ अचण जो इम्कान आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हू ॿोॾि खे मोड़ण जे लाइ अॻुवाट तयारी कनि, अख़्तियारियुनि जी हिदायतुनि ते अमल कनि। वफाकी हुकूमत हसास इदारे के शेयरुनि जी फ़ोन कॉल ॿुधण या ट्रेस करण की मंजूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब काबीना सर्कुलेशन ज़रिए समझी की मंजूरी ॾिनी। समझी की मंजूरी क़ौमी सलामती के मुफाद में कंहिं ॾोह जे ख़दशे के नज़र में रखंदे ॾिनी वई। काबीना इहो इख्तियार PTA एक्ट 1996 जे सेक्शन 54 तहत ॾिनो। ज़रियनि मूजिब एजेंसी जंहिं ऑफिसर के नामज़द कंदी उहो ग्रेड 18 खां घटि दर्जे जो न हूंदो। वफाकी हुकूमत जो 9 ऐं 10 मुहर्रमुल हराम ते आम मोकल जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 16 ऐं 17 जुलाई ते ॿिनि मोकलुनि जी मंजूरी ॾेई छॾी। नोटिफिकेशन जारी। सखर बैराज जे टुटल गेट ते हलंदड़ कम मुकम्मल न थी सघियो। सखर बैराज वटि 24 कलाकनि में 15,000 क्यूसिक पाणी पहुचण बावजूद वाहन में पाणी जी खोट बरक़रार। कोटरी बैराज वटि 33 सैकड़ो पाणी जी खोट आपाशी ज़रियनि मौजूद पाणी में बाद सबब गेट नंबर 47 ते ॿधल आरज़ी बंद पिण कमज़ोर थी रहियो आहे। कराची में CTD जे DSP अली रज़ा ऐं संदसि गार्ड जो क़त्ल केस दाख़िल। स्टेशन हाउस ऑफिसर अज़ीज़ाबाद जे फ़रियाद ते CTD थाणे ते दाख़िल FIR में दहशतगर्दी ऐं क़त्ल जा कलम शामिल कया विया। 7 जुलाई ते करीमाबाद वेझो DSP अली रज़ा ऐं संदसि गार्ड खे अणॼातल हथियारबंदनि निशानो बणाए क़त्ल कयो हो।